वारे ॼाणे पंहिंजे अम्मा ऐं बाबा जी कब्र जी ज़ियारत कंदो आहे। अल्लाह ताईं जो अल्लाह जे हबीब फरमायो रब ईअं लिखंदो आहे त हिन मां ऐं पीउ जा हक़ ई अदा करे छॾिया। अल्लाह अल्लाह अज हज़रत यूसुफ उठता हेठ लथो आहे, अम्मा जी कब्र ते नज़र पई, ज़ारो कतार लुड़क वहण लॻा। जेतिरो पंधो अम्मा खे अर्ज़ कंदो हुयो जी जलमा कॾहिं कख कान सहंदी हुया। मुंहिंजी अम्मा जेके भाइरनि मूंखे चमाटूं हयूं आहिनि, मूंखे धकाया अथऊं उन्हनि जायुनि ते जिते तूं चिमियूं ॾींदी हुयो। अम्मा जे इहो नज़ारो तूं ॾिसी हा कॾहिं बि बर्दाश्त करे कोन सघी आहे। अम्मा अॼु बि ॾिस तुंहिंजे यूसुफ खे हथनि में कड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, हथ कड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, ज़ंजीरनि सां मूंखे ॿधो वियो आहे। अम्मा मुंहिंजे भाइरनि खोटनि सिकनि में मूंखे खपायो आहे। ओ ताते दुखनि ले कई त्यार जी जल, ताते दुखनि ले कई त्यार जी जल, हिन सूरन सहण ले हिन दुखन ॾिसण ले ॾिनई प्यार जी जल, ओ ॾिनई प्यार जी जल, ताते दुखन ले कई प्यार जी जल, ताते दुखन ले कई प्यार जी जल। कब्र मुबारक में जा आवाज आयो, अम्मा जी जल आवाज ॾिनो। वाह वाह मुंहिंजी अम्मा। हिकिड़े नौजवान शादी कई के मॉडर्न माई सां, ज़माने जी अमड़ के खंग हुजे, सीनू जाम, खंग सही सही थकी पुट के जे मूंखे चाहींदो, मुंहिंजो आराम सुकून चाहींदो त मां खे माज़अल्लाह कत्ल करे ऐं उनजी दिल खणी आ त मूंखे पक थिए त मां खे मारे आयो। ही बदबख्त पंहिंजी अम्मा के ॿार ॿिए कमरे में वठी ज़बा करे दिल कढी जॾहिं अचे पियो त दोस्तो का खॾ हुई जंहिंमें हिन जो पेर आथलियो वञी किरियो, हिकिड़े पासे दिल किरी पई, ॿिए पासे पाण किरियो त अम्मा जे दिल में जा आवाज़ आयो पुट धक त कोन लॻी। ए माऊं साईं अम्मा जी जल दोस्तो आवाज़ आयो पुट यूसुफ तो मूंखे यादि कयो आहे, मुंहिंजी कब्र ते आयो आहीं पुट, तो मूंखे कुछ पढ़ी बख्शो आ, हाणे फिक्र न कर जी जल मां बि तुंहिंजे लाइ दुआ थी घुरे। मिस्र में पैटर्न तुंहिंजो कम आ, हिननि क़दुरु कोन कयो, भाइरनि क़दुरु कोन कयो। मिस्र में पैटर्न ॾिस त तुंहिंजो अघु छा थो लॻे, तुंहिंजी क़ीमत छा थी लॻे। मां दुआ थी घुरां पुट यूसुफ, ख़ुदा तोखे मिस्र जो बादशाह बणाईंदो, तोखे नबूवत भी मिलंदी, तोखे बादशाही भी मिलंदी। ये सब भाइर खुदा तुझे कदमन में झुकाई। अम्मा जी दुआ थी, हाने अदा काफिलो हले पियो, हज़रत यूसुफ मिस्र अचे पियो, अञा कुछ फासला हा। हज़रत बीबी ज़ुलेखा या कंहिंजी न्याणी या तैमूस बादशाह जी न्याणी रात जो सुती पई आ त यूसुफ नबी के ख्वाब में थी ॾिसे, हुस्न जो पे करा, नूर टपके पियो, हुस्न टपके पियो, हेड़ा जुल्फ, हेड़ो चेहरो मुबारक, हेड़ो कलर। मुंहिंजा दी दोस्तो 39 हुस्न जो मालिक। ये जो रात जो ॾिठई सुबह जो उथी तब उस रुगो दाऊं अजब आदिया रात जो मुखे सुनु सरवर याद पियो, अजु निंद नैण जी फिटी मुखे हो तुम्हारो हर याद पियो।
सुबह जो थी दाहूं रड़ियूं भजे बादशाह के तू तुझी तुझी धीअ तुझी शहजादी चली थी भैया बधोस मता हेॾे होॾे हली वञे नुक़सान करे अदा इसके शहजादी खे बदराए छॾियो बेटा ऐसा फरमायो हाणे रोयो वेठी रो वेठी रो पुनः लखा पो दी जसबाह बंभो रखे तॾहिं शाह फरमायो हाय जाग नुमाणी सुतियल सूर पराया हाय जाग नुमाणी सुतियल सूर पराया सुतियल सूर पराया अल्लाह तुम सजना बनाया जाग नुमाणी सुतियल सूर पराया इलाज मुआलिज डॉक्टर अची विया तबीब अची विया इस्तिखारे वारा नुजूम वारा रमल वारा जफर वारा पहुची विया मुझा प्यारा दोस्तो लफ्ज़ूं चेक कंदा ॾिसंदा चेहरे जो रंग अखियुनि जा पर्दा खणी ॾिसंदा रहिया कहिड़ी बीमारी आहे पर मियां गुलाम नबी मैसर चयो अवं जे सम्झ खां बीमारी चढ़ियल आहे कुर्ब में जो कैद छो सोला दवाला चारवा बिरह जी बीमारी वारन जी दवा दीदारवा जन के फिराक तन के छा कंजू फीना फकू जिय विछोड़ो तीय मथे अदाहे इश्क जो आज़ारवा अस्पताल मां थी आया इश्क वारा इलाज से झोरीअ में प्या झुरंदा यार जन खे याद कई तबीयत खे चकासे हीअं चवंदा हकीम ही न छुटंदो छो त हिन जो अदा कई पिरीअ सां प्यार हाय हैदरी दिल दर्द है ना चो भला किए चा कुछ सिर ॾियो पिया सूर वठ जन अदाही इश्क जो वापारवा मूं ॾिठा हिन मर्ज़ में खोड़ मस्ताना वियो मरी ऐं महेसर दोस्तीअ में हाणे सिर ॾियण ववारवा सल्लल्लाहु अलैहि चो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान बाहिरो निंडू वयूं हलियूं खाधा विया बादशाह जी शहजादी चवन था हिकड़ा गुल विछाईंदा बिस्तरो बनाईंदा मथा ज़ुलेखा सुम्हंदी मथा वरी अछनि गुलनि जी चादर विझंदा तॾहिं आराम
कंदी हुई अज चादरूं वयूं अज गुल व्या गिल मगाली चा वया ओ मुजाजी दोस्तों बुजुर्गो हाने इश्क दे मैदान में आईया सुकून हलिया आराम हलिया बजी पईया मस्त लगी पईया बिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि जेला फरमायो पर मैं तो आयल बारो चो ओ सजन मुखे याद पयो है जी जन को यारो ओ सजन मुखे याद पयो ओ पुनल मुखे याद पयो सजन मुखे याद पयो अल्लाह बिसरी ताना पयो है जी जन को यारो सजन मुखे याद पयो हिकड़ी खादमियानी आ जिनकी ड्यूटी बादशाह लगाई तो तू सिर्फ मुझी शहजादी की खिदमत में हो जा अदा हजरत बीबी जुलेखा जो रोयो थी दिसे तो पान भी रोयो भरे चवे पई शहजादी तुझे इलाजन जे ला सां घटायो तो कोना को तबीब डॉक्टर कोन छड़ियो आ तुझे बीमारी जी खबर ही कांदी पे हाने अकेली आयो तुझी खिदमत में आयो दर बंद थी कया मुझे कन में राज बुधा छा छुआ अगे तहिए कौन होया मुजाजी दोस्तों बीबी जुलेखा जी फरमाए ओ मुझी खादमियानी रात लाए केर जवान हो ख्वाब में मुझी दिल खड़ी वयो आहे छा तारीफ कया मां जा जुल्फहा मां जो चूरियूं मां जो चेहरो मां छाया मानू समझदा जुलेखा हसीना पर हसीन तो मुराद ख्वाब में डिठो जेको मुझी दिल खणी वयो आ अखड़िन खे कया छा जो यूसुफ दिसी आयूं हिन दिल खे मजबूर कर आयूं ओ हिन दिल खे मजबूर कर आयूं हिन दिल जी हिफाजत ॾाढी कयूं पर वो बि वेचारी लुटजी वई अची अहिड़ा कहे वार कयसि कूक करे वो बिटजी वई हाज़कत हज़ारे आया मगर व्या ॾिसण सां होशड़ी यक राह थी सब चवण लगा हीअ कीमें वां हे कुटजी वई हीअ कीमें वां हे कुटजी वई खादमियानी चवण लगी जुलेखा कम से कम एड्रेस पुछिया वतन पुछिया तो मां तुझी मदद कया हज़रत बीबी जुलेखा चई तो हुस्न एडो हो जो पुछण जो मौको ही कोन मिलियो मौको ही कोन मिलो दिल अग में खसजी वई मुजाजी दोस्तों बुजुर्गो हाने वा खादमियानी थी चवे तो वरी ॾिसजे जे निंड में अचे तो खाली वतन पुछजा नालो पुछजा पो मदद मां कंदुस बड़ी गुजरण खां बाद हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फिर वरी ख्वाब में आयो ख्वाब में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम आयो बीबी जुलेखा बाहू थी बजे ओ हुस्न जा पेकर नालो बुधाए वन मुल्क बुधाए वन वतन बुधाए वन हजरत यूसुफ ख्वाब में चो तो सब्र करणो पवंदो डिगो सब्र करणो पवंदो तू मुझे ला आई मां तुझे ला आया हिकड़ी पान खैर भी मिलाई दो पर तोखे दुख सदमा सहना पवंदा फिराक सहणो पवंदो जुदाई सहणी पवंदी इन जे ला सब्र खां कम वठजे पर इहो तो सां वाइदो आ मां मिस्र जो बादशाह अजीज मिस्र ऐं हिकड़े ॾियारे रब पान खे जरूर मिलाईंदो
उन ॾियारे जो सुबुह जो उथी त चेहरे ते मुरकाए खादिमियाणी वञी बादशाह खे चवण लॻियूं अॼु मुबारक हुजे ज़ुलेखा कुझु बहितर आहे अॼु खिली पई ॻाल्हाए अॼु मुरकी पई ॻाल्हाए उम्मीद जी किरण ज़ाहिर थी मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो ओ जई खादिमियाणी ॿुधो राज जी ॻाल्हि ख्वाब वारी उनखे ॿुधाई उन माई साहब वञी बादशाह तैमूस खे चयो तुंहिंजी न्याणी जो रिश्तो इशारो थी वियो किथे मिस्र जो बादशाह हाणे हिननि कई टक्कर मिस्र जो बादशाह उन वक़्तु अज़ीज़ मिस्र नालो ॿियो अज़ीज़ मिस्र चवंदा बादशाह यकदम पैगाम मोकिलियो शादी जो त ऐं मिस्र जा बादशाह मूंखे रिश्तनि जी कमी कान्हे खोड़ रिश्ता पर मुंहिंजी न्याणी खे तुंहिंजो इशारो थियो आहे तुंहिंजे लाइ मां तोखे दिलों रिश्तो ॾियां हाणे अमानत अल्लाह जे नबीअ जी आहे खुदा रखे तो मिस्र में सही माशूक वरी जेको इहो बादशाह हो बिल्कुलु ना मर्दो छो त नबीअ जी अमानत हुई न उनखे महफ़ूज़ करण जे लाइ अल्लाह से मिस्र में रखियो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो अज़ीज़ मिस्र सां किस्सो मुख़्तसर अज़ीज़ मिस्र सां शादी थी वई पर जॾहिं घोट ॾिठाई त बेहोश थी वञी हेठि किरी चई हे तो माण्हू हे त शइ बि उहा शइ बि रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो ठाई त हाणे सब्र करणो पवंदो हाणे मां बाबा खे बि नथी चई सघां उन्हनि मुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ शादी कराई आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो शादी उन्हनि मुंहिंजी मर्ज़ी ते कई आहे हाणे मां छा कयां बादशाह खे वेझो न अचे न बादशाह खे वेझो अचण ॾिए अल्लाह जी नबीअ जी अमानत आहे उते आहे ओ मुंहिंजा प्यारा राति ॾेई पी रोए कॾहिं हिन कुंड में रोए कॾहिं हेॾां रोए बादशाह पुछे ज़ुलेखा तो वटि कमी कहिड़ी आहे तुंहिंजो पीउ बि बादशाह उन तोखे करोड़े ॾेई छॾिया तोखे पंहिंजी कमी कान्हे का बेआरामी कहिड़ी आहे बेसुकूनी कहिड़ी आहे बादशाह खे चवण लॻी ओ बादशाह हिन मुंहिंजी बेकरारी बेसुकूनी जो इलाज की कोन्हे आशिक ज़हर पियाक वो ॾिसी वकन घणो करे कातल जा वो हमेशा हैराक तोड़ी चिकन चाक तब आ नस्ल आमसी हाणे केॾां वञा बादशाह चयो आख़िर तोखे बीमारी गणती कहिड़ी आहे तकलीफ़ त ॿुधा कि कहिड़ी तकलीफ़ ॿुधायो हाय आऊं न वरोड़ी वराऊं ओ हियूं मुंहिंजो होत वठी विया हियूं मुंहिंजो होत वठी विया घराणी पेई आऊं न वरोड़ी वराऊं हियूं मुंहिंजो होत वठी विया बंगले में थजन छाउन में रोए ऐं ससीअ वांगुरु पुनूअ जी पोइ पुछाज करे हाय डूंगर ॾे को ॾस वे मियो हाय अवां को ॾिठो मुंहिंजो जान बि जतन से हाय डूंगर ॾे को ॾस वे मियो हाय अवां को ॾिठो मुंहिंजो जान बि जतन से बिलाखिर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के बुभायर सौदागर खणी आया हजरत मिस्र ज़ुलेखा आगे पहती पई आ जने यूसुफ अलैहिस्सलाम शहर के वेझो आयो सौदागरन चयो हाणे हजरत यूसुफ के गुस्ल करायूं कपड़ा पड़ा पहरायूं तैयार कयूं
अगे ही सुभान अल्लाह वरी जो यूसुफ अलैहिस्सलाम तैयार थियो वरी उन ॾियारे शहर में दाख़िल थियो जंहिं ॾियारे बीबी ज़ुलेखा बादशाह अज़ीज़ मिस्र खां इजाज़त वरिती त इजाज़त ॾे त मां पंहिंजे सहेलियुनि सर्तियुनि सां गॾिजी अॼु थोरो ॿाहिरि वड़की अचां ऐं ॾींहुं उहो ग़ालिबन ख़मीस जो ॾींहुं शाम जो टाइम आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उठ ते सवार आहे मारीदार जे हथ में मार आहे ऐं कुदरत अल्लाह जी पई बाग में बीबी ज़ुलेखा मुंह में ये जो नजर पई दाह करे मुंहिंजी ज़मीन ते फटकी फटकी जड़े उछी तो जवान छो एडी देर लथे अज आयो आई मुजादी दोस्तों बुजुर्गो साकाती कुर्बानी अल्लाह साकाती कुर्बानी अल्लाह जही सा जानब मुखे कुठो हो अजू को न डिठो ओ जी मुंह डिठो हो अजू को न डिठो अजू को न डिठो माखी मिसरी खंडुक नाला बस मिठल मुहिंजो मिठो हो अजुआ को ने डिठो अजुआ को ने डिठो फटकी फटकी होश में यूसुफ ॾियारी हज़रत यूसुफ सुञातो यूसुफ के बीबी ज़ुलेखा सुञातो प्यारा मुसलमान भाइरो ॿिया माण्हू खोड़ निकिरी आया एतिरे में यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे चेहरे ते कपिड़ो पातो हाणे उहे सौदागर उहो मालिक हिके पासे वेठो मिस्र वारनि खे चई त हाणे ज़ियारत ईअं कोन थींदी ॿ दिरहम ॾियो ॿ दिरहम इहो फ़क़ीर मालिक त माना 3 ॾींहंनि में करोड़पति थी वियो हज़रत यूसुफ जी ज़ियारत जे लाइ माण्हू आया पे बरवियाल वचो पर्दो हटायो ज़ियारत करनि पिया चौथे ॾियारे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा ख़रीदार उन्होंने ऐलान कयो त असां ही ग़ुलाम खपाईंदासीं जेकॾहिं कंहिंखे वठिणो आहे त अचे ढट माण्हुनि जा पइजी विया कई सोन ज़रो आंदो कई चांदी आंदी कई उठ वठी आयो यूसुफ जी ख़रीदारी जे लाइ मुजादी दोस्तो पर अजीब ख़रीदार हा हिकिड़ी माई सुट खपाइण वारी साहब साईं माशूक पई फिरे हिकिड़े माण्हू चयो त ओ अम्मा तूं त घर वञ वक़्त पई ज़ाया करे यूसुफ को 2 रुपयनि वारो थोरी आहे को सुट ते त कोन खपंदो माई चयो अदा मूंखे बि ख़बर आहे यूसुफ खे मां नथी ख़रीद करे सघां अवां मां बि को ख़रीद करे कोन सघंदो पर अवां खे ख़बर कान्हे का हे अल्लाह जो नबी आहे मां ख़रीदारी जी नियत सां आई आहियां ख़रीद करे कोन थी सघां पर उम्मीद आहे क़यामत जे ॾियारे यूसुफ जे ख़रीदारनि जी लिस्ट निकिरंदी मन मूं मिस्कीन जो नालो बि निकिरी अचे ख़ुदा पाक फरमाए हीअ बि मुंहिंजे नबी जी ख़रीदार बीबी ज़ुलेखा बादशाह खे चयो अज़ीज़ मिस्र खे त ॻाल्हि ॿुध मुंहिंजी मोहबत खपई त इहो ग़ुलाम ख़रीद करणो चाहे तोखे सॼी बादशाही ॾियणी पए अज़ीज़ मिस्र वारे बादशाह वक़्त जो उन्हनि खे चई ख़रीदारनि खे हटायो मां सोन में तोरे खणंदुसि चांदीअ में तोरींदुसि हीरनि में तोरींदुसि मोतियुनि में तोरींदुसि ॾोकड़नि में तोरींदुसि
हर दुनिया की कीमत हजरत यूसुफ जे एवज अदा कंस मां खरीद कर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के बादशाह खरीद कर इतनी मिल्कियत मिलने बावजूद भी सौदागर पछाड़ी में रोईंदा छाजे करे कदर वारा कम थिया खुटा खरीदार हीरे ईमान कजी के साल कलंदा सार जके लो कुटीन लोहार चल केड़ो कदर सोन जो यार असां चीज भली वजाए बड़ी बरकत वारी यो जिंदगी प्या मां शहरन में घुमायूं हा दीदार प्या करायूं हा बब्बर यार प्या मिलंदा हर जगह ता असांजो मजो लॻो पियो हुजे हा पर हाने शइ हथन मां वई जई वक्त में अजीज मिस्र जे बंगले में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम आयो आ अदा हजरत बीबी जुलेखा खुशी में कसर खान छदी गुल खंडराई मिठाईन जा मणवर यूसुफ अलैहिस्सलाम जे अचण एडी खुशा जो सुभान अल्लाह मुजादी दोस्तों गदजनी जे गोद में पाबोड़ा पोशाक अज उन्हन जी औताक राजार जी आयो बीबी जुलेखा जे लात ही मंजरो तरया थई रात सुबह वेंदई साझरी लो लो मज लतीफ चे कर इन्हन जी तात ये जोगिन संधी जात बेफेरे भाग मिलई जाहिन ताकन में ताकि सान लोर लद फेरा दिए में पान मथोन घोर को बया जे हिंगलोर तकरम मिल दई का परी हजरत यूसुफ अलैहिस्सलाम आयो साईं हेडा वे जुलेखा हेडा साईं हुन कमरे में जुलेखा होडा भजी हजरत यूसुफ आराम करे ए जुल्फ टेड़न तो उनके ठाहे हर हर किरण ठरुखते हर हर किरल ठरुखते ये जुल्फ तुई जठाया साईं तकलीफ तू करी छो मिठा मां वेठी जो आयो हर हर किरल ठरुखते कानू हवा हलिया तुझी सींद डोल कादम हवा हलिया तुझा जुल्फ डोल सुलेमान जे हुजे अज उन वट वनी मदोल हर हर किरण ठरखते है मानू हजारे हजरे असवद चुमन वंजन था मानू हजार हजरे असवद चुमन वंजन था पर मात महबूब तुझे रुख के चुमन थी चल हर हर किरण ठरखते हजरत यूसुफ अलैहिस्सलाम मगर काबू में न पियो छो तो जो अल्लाह जी मर्जी ही तो अञा देर हुई अञा विच में कई इम्तिहान हा बिल आखिर मुजादी दोस्तों हिकड़ो दफो हजरत बीबी जुलेखा मंसूबो बनायो त कई चक्कर में हजरत यूसुफ के आया मजबूर कया
मजबूर कया हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जेड़ा 7 कमरन जो बंगलो ठाराई उनमें हीरा मोती जवार लग रही वडो बाग जो अजीज मिस्र नसीब हैरान थियो 7 उनजा कमरा हर कमरे में तालो हुयो हजरत यूसुफ के दावत ॾिनाई हल मां घर ठारायो आ वो घर तहली ॾिस हजरत यूसुफ अलैहिस्सलाम घर ॾिसण जेड़ा गुलाम त हुयो जर खरीद हुयो बाजार आर्डर मिलणो पयो हाने हिकड़े कमरे में वयो बीबी जुलेखा उन कमरे खां बी कमरे जी दावत नी बेटी चौथो पंजो 7 कमरे में जने आया ए पोयन सबनी दरवाजन के ताला हण दिए 7 कमरे में जने आई तो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के पंजे दिल जो ख्याल बुधाई तो मुझो ही इरादो अल्लाह जे नबी फरमायो न जुलेखा यो कदी कोन थींदो एतिरियूं मिनटूं कई जो मानू के रहम अची वने इया तो बीबी जुलेखा छा कयो कपड़ो खणी एकड़ो बुत पियो पान बुत परस्ती बुत जे मथा में यूसुफ अलैहिस्सलाम फरमाई ही छा चित हे असा जो खुदा है जे पान प्यार कयो वगैरह हे दिसंदो सुठो ना है हजरत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह अकबर जो नारो कयो ये जो न्यारी संदस बाबो हजरत याकूब अलैहिस्सलाम सामू बिठो आ अच्छो रुमाल साईं जे हथ में आ वो लहरा पियो अच्छो रुमाल ओ यूसुफ ए नबूवत जी चादर थी ख्याल इनके अज ताई कई दाग न लगाए खीर वांगर पई चमके मुजा पुट यूसुफ मता इनके दागदार करी ये जो चादर ते बाबे ते नजर पई बिस्मिल्लाह अल्लाह अकबर जो नारो हणी जई दरवाजे के ढक पे होने ते तालो करंदो पे वने दरवाजा खुलंदा पिया वजन आखिरी दरवाजे ते जरे यूसुफ अलैहिस्सलाम पहुतो त बीबी जुलेखा पुछा पैरान में मजबूत करे झलियो सुभान अल्लाह पोइते जोर नहीं तो पैरान फाटी वो कमरो वो जिते हजरत बीबी जुलेखा जे मामे जो नडलो पींगे में तकरीबन 4 या 5-6 महीने जो बाहर सुतो पियो पैरान पाटियो यूसुफ अलैहिस्सलाम ये जो थोरो अॻिते निकतो तो मथा मिस्र जो बादशाह अजीज मिस्र जी बीठो ॾिसी हैरान थियो ही छा हाने तो बीबी जुलेखा के पंहिंजी इज्जत जी आई चवण लगी बादशाह अकेलो तो गुलाम खरीद कयो आ जेके तो हेडे लाड कोड सा पालियो आ ए हार सिंगार वगैरह अज तुझी इज्जत दे मथा हथ वदो सही अजीज मिस्र हजरत यूसुफ ने फरमाए मुझा गुलाम मुखे तो में ही उम्मीद काने हजरत यूसुफ जे अखर में रुड़क जिया अगे सतायल दुखायल मस मस सुख मिलियो अज वो सुख तो फिटे हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो ओ मिस्र जा बादशाह मां तुझे दर जो टुकुर खादो आ नमक खादो आ मां यो करण ते चाहो पर सोची भी कोन थो सका सोची भी कोन थो सका अजीज मिस्र चे सबूत दे दलील दे पेजी पाक दामनी साबित कर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो बादशाह मां अकेलो जुलेखा अकेली हुई यो को दिसण वारो कोन हो के शायद बनाया पर आखिरी कमरे में जिते मुझो ही पैरान फाटो आ उते जुलेखा जे मामे जो मां नंढड़ो छोकरो सुतला 6 महीनन 5 जो आ उनके खणाए अच वो मुजी पाक दामनी जो सबूत दींदो जो वो बार मासूम छा गालाइंदो कि मुझे ला गालाइंदो जेकरी हजरत ईसा अलैहिस्सलाम पंजे अम्मा जे ला गालायो हे बचड़ो मुझे ला गालाइंदो मुझा अजीज दोस्तों बुजुर्गो वो 4-5-6 महीनन जो बार खणाए आया उन बार के हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो ओ बच्चा तू जागियो पे जे वक्त में असा भगा आया सी मुखे जुलेखा झलियो मुझो पैरान फाटी पियो अज खुदा जे वास्ते मुंजी गवाही दे त मयारी माया जाया बीबी जुलेखा
मयारी आ उन ॿार जो फ़ैसिलो तो ॿुधो सुभान चवण लॻो मुंहिंजो फ़ैसिलो ही आ न मासूम जे फ़ैसिले खे बि ख़ुदा क़ुरान में बयान फरमायो मासूम ॻाल्हायो ओ अज़ीज़ मिस्र पहिरान ॾिसी यूसुफ जो पहिरान जे अॻियां फाटल आ त यूसुफ मयारी आ जे पोयां फाटल आ पहिरान त ज़ुलेखा मयारी आ यूसुफ सच्चो आ पहिरान ॾिठो हुयो त पुठियां फाटल आ अज़ीज़ मिस्र समझी वियो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अहिड़ो कमु कोन कयो आ हज़रत यूसुफ में इहा उम्मीद कान्हे का मुआरी कुंवार मयारी आ मुंहिंजी घरवारी जो कसूर आ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ॻाल्हि जो मशहूर थी वई जगह जगह ते ज़ुलेखा अची परेशान थी मजबूर थी कॾहिं केरु माण्हू पियो ॻाल्हि करे करे केरु माईअ ने अची ज़ुलेखा खे चयो तोखे कहिड़ी ज़रूरत पई ग़ुलाम खे कमरे में घुराइण खामखां पंहिंजो नालो वञाई वेही रही थकी थकी जवाब ॾेई माइयुनि खे चई भला हिकिड़ी दावत त खाओ मुंहिंजी मां ज़ुलेखा जी दावत ते साईं माशूक ग़रीबनि जूं मायूं सुभान अल्लाह वज़ीर बादशाह जूं ज़ालूं सिंगार जी ठही टेबल ते विहारे कुर्सियूं रखी सूफ़ हथ में ॾेई छुरी ॾिनई चई हाणे मुंहिंजो यूसुफ तां गुज़रंदो सूफ़ बि खाओ उन ग़ुलाम खे बि ॾिसो जो अमा चओ त ग़ुलाम खे तो दिलि ॾिनी माइयुनि जे हथनि में क़ुरान पाक में ख़ुदा ने वाक़ई खे बयान फरमायो त जंहिं वक़्त में मायूं वेठियूं अल्लाहु अकबर हाणे यूसुफ अलैहिस्सलाम त अॻे रुठो वेठो ज़ुलेखा आई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के पेरे पे चवन लगी न में गोयम के दर चिस्मत अजीजम न में गोयम के दर चिस्मत अजीजम कनीजाने तुरा कमतर कनीजम यूसुफ मां नथी चवां त तुंहिंजी बादशाह तुंहिंजे बानियुनि जी बांधड़ी अज इज्जत रख सिर्फ हुन कमरे में दाखिल थी ॿिए दरवाज़े खां निकिरी मुंहिंजे मथे मां सूर ला माइयुनि मुंहिंजो मथो खाई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हज़रत बीबी ज़ुलेखा जी ॻाल्हि मञी पाण जॾहिं हुन कमरे खां अंदरि दाखिल थिया माइयुनि जी नज़र पई अखियूं खुपी वियूं हेॾा छुरियूं हलनि पियूं हथ वढिजी विया आङुरियूं वञी किरियूं ख़बर ई कान पई त हज़रत यूसुफ ॾिठी ज़ुलेखा जो ॾियो ख़बर ये जो हथ ॾियारे त रुॻो रत आङुरियूं कपजी वियूं चयो हाणे भला ॾियो मूंखे मयार अवां ईअं थियूं चओ त ग़ुलाम में तो छा ॾिठो आहे अॼु ख़बर पवे पोइ उन्हनि साथ ॾिनो बीबी ज़ुलेखा चई हाणे असीं बि तुंहिंजे पासे आहियूं हज़रत यूसुफ ईअं बाज़ कोन ईंदो हज़रत यूसुफ खे जेल करा ही जेल जो लाइक़ु आहे तुंहिंजे सुखनि जो लाइक़ु कोन्हे तुंहिंजो क़दुरु कोन कयो अथई असल में इहा दुआ हज़रत यूसुफ घुरी मुंहिंजा मौला हिन रोज़ रोज़ जी चिक चिक खां जेल में बंदि हुजां त सही कैद कराए छॾ त उते वञी ज़िंदगी गुज़ारे हाणे रोज़ कॾहिं केरु पियो तानू हणे कॾहिं कंहिंखे करे कीअं कॾहिं बादशाह खे को वर्गलाए पियो अल्लाह से हज़रत यूसुफ जी दुआ क़बूल कई ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे क़ैद कयो वियो कंहिंजे चवण सां ज़ुलेखा जे चवण सां माइयुनि जे चवण सां उन्हनि चयो बादशाह हाणे इहो रोज़ रोज़ जी जेका ॻाल्हियूं ॿोलियूं लहंदियूं कोन हिन खे टारे छॾ जेल में हणी छॾ क़ैद कराए छॾ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम क़ैद में हलियो वियो घणा साल 12 साल 12 साल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कैद में हो मुंहिंजा प्यारा दोस्तो पोइ हिकिड़ो कैदी हुआ उन्हनि ख्वाब ॾिठो उनजो साईं ताबीर कयो ऐं ताबीर जे लाइ त हज़रत याकूब दुआ घुरी त ख़ुदा तोखे ताबीरा जो इल्मु ॾींदो नुबूअत ॾींदो इहे दुआऊं अॻे घुरियल हुयूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे 12वें साल में बादशाह अज़ीज़ मिस्र ख्वाब ॾिठो त 7 गऊं आहिनि ठुलियूं ऐं 7 आहिनि ॾिबरियूं उहे ॾिबरियूं पयूं ठुलियुनि खे खयूं उबतो साहब ॾिबरियूं पयूं ठुलियुनि खे खाइनि ऐं उन खां पोइ अची जो बारिश लथी आहे त सुभान अल्लाह
बादशाह ॾिजियो चई इहो ख्वाब केरु ताबीर कंदो हुन पर बादशाह मुतमिन कोन उहो गुलाम जंहिं जेल में ख्वाब ॾिठो हज़रत यूसुफ खे ताबीर ॿुधायो उन चयो बादशाह सब्र कयो मां तो ताबीर पुछी अचां किथे वेंदे थी जेल में हिकिड़ो माण्हू आहे उहो ताबीर करे वो हज़रत यूसुफ आयो हज़रत यूसुफ खे जी ख्वाब ॾेई बादशाह अहिड़ो ख्वाब ॾिठो आहे ॾाढो परेशान थी पियो हे गवन जो ख्वाब ॾिठो साईं हज़रत यूसुफ फरमायो ख्वाब जो ताबीर सवलो आहे हाणे जेके 7 साल ईंदा इहे आबादी जा न पोयां 7 साल ईंदा ॾुकार जा पर हे माण्हू आबादी हिन साल ई चट करे वेंदा पोइ न कहत ॾुकार वारे साल में ॾाढो परेशान थींदा वो 7 साल गुज़ारे पोइ मींहं वसंदा पोइ वरी नयूं आबादियूं थी बादशाह हज़रत यूसुफ खे घुरायो तख़्त ते विहारी हाणे तूं असांजे लाइ ख्वाबनि जा ताबीर बि ऐं हिन ॻाल्हि खे तूं सम्झी थो ॾुकार वारे मसइले खे ही जेको दौलत खज़ानो आहे माल आहे बैतुल माल इहे सभु तुंहिंजे हवाले तूं हिननि खे संभाल कीअं हलाईंदे 7 साल हे कीअं हलाईंदे पोयां 7 साल तूं मुंहिंजो वज़ीर आहीं हे खज़ाना सभु तुंहिंजे हवाले आहिनि अल्लाह ताला हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे वरी मक़ाम अता फरमाए छॾियो कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह अज़ीज़ मिस्र बि गुज़ारे वियो हज़रत बीबी ज़ुलेखा जी उमिरि वञी 91 साल किन लिखियो आहे 40 जी यूसुफ वज़ीर थियो 40 सालनि जी पर लॻी ईअं थिए त 100 साल गम सफ़ा ख़तमु करे छॾियो इश्क ॻारे ख़तमु करे छॾियो पोइ जॾहिं अज़ीज़ मिस्र गुज़ारे वियो त बीबी ज़ुलेखा बि शर्म खां त हाणे कहिड़ो त प्राण जॾहिं मूं यूसुफ खे जेल में बंदि करायो वग़ैरह ॾुख तकलीफ़ूं ॻाल्हियूं पाण झंग में हिकिड़ो कखाणू घर ठाहे उते वञी वई रोई थी पई वो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वज़ीर मां अची बादशाह थी उन खां बाद साईं जंहिं घोड़े ते वेंदो न वो घोड़ो हिनकार कंदो हो त 2 मैलनि ते ॿुधबी 2 मैलनि ते माण्हू जागी वेंदा त बादशाह अचे पोइ बीबी ज़ुलेखा वो कखाणू घर कॾहिं हिन रस्ते ते कॾहिं हिन रस्ते ते त मन मूं ते बि कॾहिं नज़र पए कॾहिं मुंहिंजो महबूब मुंहिंजे बि निहारे जंहिंजी मोहबत में मूं बादशाहियूं सुख वञाया जंहिंजे ग़म फराक में अॼु मुंहिंजा हे हाल थिया बादशाह जी न्याणी हुयासि गुल फुलनि जे बिस्तरनि ते सुम्हण वारी अॼु इश्क मुंहिंजा हे हाल कया फराक मुंहिंजा हे हाल कया कॾहिं मन यूसुफ अलैहिस्सलाम मुंहिंजे हिन कखाणे भुंगे खां बची गुज़रे कॾहिं मुंहिंजे हिन रस्ते खां बची गुज़रे पोइ ॿुधंदी त अॼु फलाणे रस्ते खां यूसुफ गुज़रंदो त पंहिंजी लॾ खणियो वरी उन रस्ते खां अची रखंदी हुई मुंहिंजा प्यारा बुत बि गॾु हूंदो हुउसि हिकिड़ो दफ़ो हज़रत यूसुफ गुज़रियो पर यूसुफ अलैहिस्सलाम हिन जे कखाणे घर ॾे ॾिठो ई कोन को दोस्तो त बीबी ज़ुलेखा खे कावड़ा ई उन बुत खे खणी भोरा भोरा करे छॾी त हे तोखे सॾ कंदे यादू कंदे हिकिड़ी फरियाद बि न ॿुधई यूसुफ मूंखे न ॾेई सघे तुंहिंजो फ़ाइदो कहिड़ो मुंहिंजा अहिड़ा हाल थी विया हाणे ज़िंदगी जो कहिड़ो भरवसो उन बुत खे हिकिड़े पासे भूरा भूरा करे चयईं त अॼु खां पोइ मुंहिंजो बि ख़ुदा उहो आहे जेको यूसुफ नबी जो ख़ुदा चई अल्लाह रब फरमायो लब्बई ज़ुलेखा अॼु जागी आई अवल जागी आहे त हे ॾींहुं ई कोन ॾिसे अॼु तो मूंखे सॾु कयो आहे मुझा अज़ीज़ दोस्तों बुजुर्गो हज़रत बाबा बुल्ले शाह तो फरमाए हिक गुनाह जे मेरा मां पीउ वेखन कढन मुल्क निकाला पर जे लख गुनाह मेरा मालिक वेखे ओ पर्दे पावण वाला न बुत के भजी चई हेडो अरसो थी विया रोई रोई थकी आया तरसी कोंदो अचई फरियाद न ॿुधई आसे आसे उम्र गुज़ारी इथे जले खार हज़ारा
अज माली बाग न वेखण देंदा है जदों आया वक्त बहारां। अल्लाह से हजरत यूसुफ के दिल में जुलेखा जी मोहब्बत दाखिल कई। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे गुलाम खे चओ वञो जुलेखा खे चओ छा खपे। जॾहिं यूसुफ जो पैगाम ॿुधई त 40 सालनि वारी 18 सालनि जी थी वई। खाली पैगाम ॿुधई 91 साल जी 40 सालनि जी थी वई। बीबी जुलेखा हजरत यूसुफ जे गुलाम खे चयो मूंखे कुझु न खपे यूसुफ खपे। जीअं शेर चवंदा मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे मां त चाहियां थी त सुहिणा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां त चाहियां थी त सुहिणा तुंहिंजे घर अॻियां मुंहिंजो दर हुजे। इसके झुकाए यूसुफ अलैहिस्सलाम खे रहम अची फरमायूं अॼु बीबी जुलेखा खे वठी अॼु बंगले ते वठी आया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे ते नज़र पई त वरी नज़र हेॾे होॾे थी। अखियां लाला वञ बेवस लगियां है लगियां सोना तेरे नाल। अखियां लाला वञ बेवस लगियां इन अखियां दा चुभ है न दारू। इन अखियां दा चुभ है न दारू। सही पट्टियां बद बद में थकियां पट्टियां बद बद में थकियां थकियां लावल बेवस लगियां। हज़रत यूसुफ जे अखियुनि में लुढ़क अची विया। फरमाई जुलेखा जेको घुर त ॾियां जी जवानी थी घुरां असल हुस्न थी घुरां तुंहिंजो निकाह थी घुरां तोसां शादी करण थी चाहियां। अल्लाह जे नबी हथड़ा खया रब हज़रत बीबी जुलेखा के वो हुस्न बता फरमाए 18 सालन जी छोकरी थी बीठी न्याणी जवानी मोटी आई हुस्न मोटी आयो यकदम खुदा जी बारगाह में सजदे में किरी तन मारुल जाम्यो मर आहन हर फघणो है आहन हर फघणो केड़ा गण तन मारुल जाम्यो मर आहन हर फघणो। सजदे मां मथो मथे के हजरत बीबी जुलेखा से यूसुफ अलैहिस्सलाम की शादी थी। अल्लाह जो को डेज मिलल हो अगे जेका भी मिलके तो माल ही सब शादी वारी रात गरीब घुरा सबनी के वराए पान हथे खाली जेका अबानी मिलके तो ही जेका रखल हुई खजान सब खुशी में वराए वराण का बाद हाने से अगे यूसुफ अग में तो जुलेखा पो हाने जुलेखा अग में तो बुसम पुछा यूसुफ पे रोए सद पियो करे जुलेखा अल्लाह जी इबादत का फारग हो यूसुफ वजे तो बीबी जुलेखा नफल पई पड़े जुलेखा ही था पान फरमायूं यूसुफ जी पान बिल के मिलायो आ उन जो शुक्र अदा करे छो
मुखे उम्मीद ही कान ही 91 साल उम्र अच्छा वार हा मूं पंहिंजी सूरत ही कांते सुञा थी अज मुखे रब जवानी ॾिनी आ अज हुस्न ॾिनो आ तो जोड़ो घोट ॾिनो आ त पहिरीं उन मालिक जो शुक्र अदा कयां उन मालिक जो जिक्र कयां अदा पाप खुदा जो नेमतूं ॾिसी खुदा जो शुक्र अदा कयूं अल्लाह जो जिक्र कयूं कम से कम 5 वक्त नमाज पढ़ो माँ पीउ जो अदब कयो पंहिंजे सुफन में इत्तेहाद ॿधी मोहब्बत पैदा कयो जंहिं क़ौम में ॿधी हूंदी आहे उन्हनि ते खुदा जो ॾुकार अज़ाब ईंदो ई अल्लाह से मुंहिंजी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए वरी पमर वरी अॻिते हली पैसा गॾु कनि एजाज़ ऐं हिजाब भई गॾु कनि त पोइ वाकियो को वाकियो वरी ॿिए ते ॿुधायूं छो त अञा घणो कमु आहे अञा मुलाक़ातूं त अञा वरी विछोड़ा जेके बाबा जान से त अञा पोइ उहा मुलाक़ात ॿुधण जहिड़ी आहे साईं मां चुके ॾिसण जहिड़ी हज़रत यूसुफ याकूब जी बि 91 साल उमिरि थी विछोड़े खे 40 साल पोइ जॾहिं पीउ ऐं पुट जी मुलाक़ात थी त उहा मलाइकनि जे पाण पिया मूवियूं भरींदा आहियूं मूवियूं भरियूं छा त उहा मुलाक़ात हुई छा भाइर आया हा बहरहाल जेको रब मूंखां चवरायो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयुमि अल्लाह साईं तव्हांजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह साईं पमर बरादरी खे आबाद ऐं शाद रखे हाणे मुस्लिम में वेठा हुजनि नगर अञा आहिनि कसीदो बुर्दो पढ़ो मौला सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल मौला सल्लि व सल्लिम या अकरमल खल्क़े माली मन अलूज़ु बिही या अकरमल खल्क़े माली मन अलूज़ु बिही सिवाका इंदहु लूलिल हादिसिल अमामी मौलाया सल्लि अदा ने पंजी जान ते वेही रहो तो दुआ घुरो रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा अग़फिर लिल मुमिनीन वल मुमिनात अल्लाहुम्मा अग़फिर लिल मुस्लिमीन वल मुस्लिमात या अल्लाह पाक 5 कुरान पाकन जो खत्म हुआ इन प्रोग्राम जो सवाब नगर नियाज़न जो सवाब मूं तुंहिंजे नबी पाक हज़रत यूसुफ जो ज़िक्र कयो बीबी ज़ुलेखा जो ज़िक्र कयो लख या अल्लाह ज़िक्र कयो उन में मका मुखां का गलती थी हुजे तो मूंखे महबूब सदके माफ़ फरमाए या रब्बुल आलमीन इन ज़िक्र जो सवाब लख दफ़ा दुरूद शरीफ जो सवाब आहे ये सब सवाब गडारे पंहिंजी बारगाह में कबूल कर पो मदीने जे मीर जी बारगाह में कबूल फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जा वालिदैन शरीफन आल पाक अज़वाज मुत्तहरात असहाब सगोरा ताबीन तबा ताबीन जमी मशाइख इज़ाम जमी उलमाए किराम मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जी दरबार में ही सवाब कबूल मंजूर फरमा अल्लाह साईं पो ही सारो सवाब मुझा करीम रब जई तुझे बाने जे वास्ते मरहूम मोहम्मद खान पमर रहमतुल्लाह अलैह उनकी घरवारी मरहूमा रहमतुल्लाह ताला अलैहा जे रुवन बार के सवाब अता फरमा या अल्लाह असा जो प्यारो परी प्यारो दोस्त असा जो अदा हाफिज रहमतुल्लाह लाशारी रहमतुल्लाह अलैह दादू सा ताल्लुको मदरसो पढ़ाईंदो असा जे लाड़ दे ॾाढो ईंदो हो असा सा मोहब्बत कंदो हो ऐ मदीने जा ऐ मुझा रब मदीने जे मीर जे सदके हाफ़ साहब जी कब्र के जन्नत जो बाग बना संस मदरसो बच्चा बार आबाद शाद फरमा या अल्लाह अदा सरवर पवर कादरी जी तबियत नासादा उनके शिफाए कामिला दिला जन जन दुआन जे ला चयो जेके दुआऊं खणी आया
ऐं अल्लाह सभिनी जूं दुआऊं अॼु हिन पिण में क़बूल फरमा जिन प्रोग्राम करायो आहे उनजे रिज़्क़ रोज़ी में बाद बरकत फरमा उन्हनि जी अमर या अल्लाह उनजा चाचा भेनरूं भाइर सभु आबाद ऐं शाद रख इहो जेका बि जमात आई आहे जितां बि आई आहे उनजा वेड़ा वीर वसा उन्हनि जा बचड़ा ॿार आबाद रख असांजो ख़ात्मो ईमान ते फरमा या अल्लाह क़ब्र हशर जे अज़ाबनि खां बचाइज क़यामत जे ॾींहुं लिवाउल हम्द झंडे जी छांव नसीब फरमा अदा एजाज अली पंवर अदा हिजाब अली पंवर मुजाहिदन वॾी उन्हनि महिनत कई आहे ख़ुदावंदा उन्हनि खे हिते हुते जो अजर ऐं सवाब إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم على سيدنا مولانا شفيعنا محمد